कंदकोट भरिसां कचोकेटी थाणे जे हद वारे इलाइक़े कड़ी तेगो भरिसां अणॼातल हथियारबंदनि चुंची रक्षा ते कार करे निगरी खे अगवा करे फरार थी विया। मिलियल तफ़सील मूजिब कड़ी तेगो वारे इलाइक़े मां ड्राइवर लाइक उमराणी कुझु मरीज़नि खे अस्पताल इलाज वास्ते शहर आणे रहियो हो त ओचितो लिकल टिनि हथियारबंदनि मथां फायरिंग कई, जंहिं बाद हू सख़्तु ज़ख़्मी थी किरी पियो ऐं हथियारबंदनि रक्षा में वेठल 10 सालनि जी निगरी ज़रीना तेगाणी खे ज़बरदस्ती लाहे अगवा करे कचे तरफ़ फरार थी विया। बाद में ड्राइवर लाइक उमराणी पारां दाऊं करण ते ॻोठाणा पहुची खेसि रूरल सेंटर घोंसपुर आंदो, जिथे इब्तिदाई इलाज बाद संदसि लाड़काणे अस्पताल मोकिलियो वियो। बाद में वाक़े वारे हंधि पुलिस रवानी थी वई आहे ऐं वाक़े जो केस अञा ताईं दाख़िल न थी सघियो आहे। नज़ीर मीराणी, सोच न्यूज़, वेब टीवी, कंदकोट।